रुख कंदासीं लखी गुलाम शाह जो, जिथे ॻोठ रुस्तम मां हथियारबंद 5 ॼणनि खे मुबैना तौर अगवा करे विया आहिनि। अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त लखी गुलाम शाह में ॻोठ रुस्तम मां हथियारबंद 5 ॼणनि खे मुबैना तौर अगवा करे विया आहिनि। टे मुग़वी हथियारबंदनि वटां वज वठी भॼी थाणे ते पहुता आहिनि, जॾहिं त हथियारबंद मुग़वियुनि खे कचे तरफ़ अगवा करे विया आहिनि। ख़बर मां ताईं पहुचाई पिया लखी गुलाम शाह मां, जिथे ॻोठ रुस्तम मां हथियारबंद 5 ॼणनि खे मुबैना तौर अगवा करे विया। टे मुग़वी हथियारबंदनि वटां वज वठी भॼी थाणे ते पहुता आहिनि, जॾहिं त हथियारबंद 2 मुग़वियुनि खे कचे तरफ़ अगवा करे विया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त जल्द मुग़वियुनि खे बाज़ियाब करायो वेंदो ऐं ॾुआरियुनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। ब्रेकिंग न्यूज़ आहे अपडेट कंदा हलूं। लखी गुलाम शाह जे ॻोठ रुस्तम मां हथियारबंद 5 ॼणनि खे मुबैना तौर अगवा करे विया आहिनि। जल्द मुग़वियुनि खे बाज़ियाब कराए ॾुआरियुनि खे गिरफ़्तार कयो वेंदो, इहो चवणु आहे पुलिस जो। ख़बर मां ताईं पहुचाई पिया लखी गुलाम शाह मां, जिथे ॻोठ रुस्तम मां हथियारबंद 5 ॼणनि खे मुबैना तौर अगवा करे विया आहिनि। टे मुग़वी हथियारबंदनि वटां वज वठी भॼी थाणे ते पहुता आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं लखी गुलाम शाह मां हिदायतुल्ला अमर खां। जी हिदायतुल्ला, वधीक छा अपडेट्स आहिनि? लखी गुलाम शाह वेझो रुस्तम भरिसां हथियारबंद सां 5 ॼणा खे अगवा कयो वियो, जंहिं मां 3 ॼणा हथियारबंद सां भॼी निकिता। 2 ॼणनि खे हथियारबंद कचे तरफ़ खणी वञण में कामयाब थी विया आहिनि। उन हवाले सां रुस्तम शहर वासी राति देर सां सखर खां हिकु शादी तक़रीब मुआफ़ी ते शाह अली पीर ऐं सुमरन शरीफ़ जे विच ते रुस्तम रोड आहे, जिते हथियारबंदनि कार में सवार हुआ, जेके हथियारबंदनि रोके 5 ॼणनि खे अगवा करे वरितो, जिन मां जो पासो 3 वापसी थिया। उन्हनि मां 2 ॼणनि खे जो पासो अगवा थी विया आहिनि, जिन में असद अली ऐं शाहिद अली खे अगवा कयो वियो आहे, जॾहिं त 3 जेके उन्हनि मां भॼी निकिता हुया, जिन रुस्तम थाणे ते ऐं उन्हनि जे घर भातियुनि खे इतलाह ॾिनो, जेके वॾी तादाद में ॻोठाणा वाक़े वारे हंधि पहुची हथियारबंदनि जो पीछो कयो, पर जेके हथियारबंद हुया ऐं 2 जेके अगवा थी विया आहिनि उहे ॻड़ी ते पहुचे कचे वारे इलाइक़े में। हींअर जो पासो पुलिस उहा जेका ट्रेकिंग ॿुधाए थी त उन जी लोकेशन अचे पई, जॾहिं त पुलिस ऐं उनजा ॻोठाणा जेके आहिनि उहे कचे तरफ़ विया आहिनि। हिननि ताईं 2 ॼणनि जी जो पासो हिन वक़्त ताईं पतो वधीक न आहे पइजी सघियो। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।